अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियो था त सिंध जे ज़मीन ने ॻोठनि ते वालार ऐं दारियुनि आबादकारी जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी पारां काज़ियाबाद में सुजागी मुहिम रैली काज़ियाबाद में पहुचण ते काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो। सिंध एक्शन कमेटी जे रोशन बोड़ो, रसूल बख्श खसकली, असम खैरपुर, गुलज़ार समर, अमीर नवाज़ खान ज़ोर, नूर मोहम्मद कातियार, निसार कीरियो जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि पंहिंजे ख़िताबनि में चयो त सिंध जी ज़मीन ॿेटनि ॻोठनि ते जबरी वालार समेत अफ़गानी, बंगाली, बहरीन समेत को बि सिंध दुश्मन मनसूबो असां सिंध जे माण्हुनि खे कंहिं बि क़ीमत ते क़बूल न आहे। सिंध जे माण्हुनि अहिड़नि ज़ुल्मनि ख़िलाफ़ कराची में बहरिया टाउन जे मुख्य ॾाढो लखनि जी तइदाद में गॾु थी सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो, जिते हुकूमरान वाइड़प जो मुज़ाहिरो करे ड्रामो रचाए बहरिया जे मुकमल गिर्द ते केमिकल हाराए बाहि ॾेई सिंध एक्शन कमेटी जे समेत 10,000 खां वधीक अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि ते दहशतगर्दीअ जा कूड़ा केस दाख़िल करे छॾिया। उन्हनि कूड़नि केसनि ऐं जेलुनि खां ड्रिज न वञाए। हुननि वधीक चयो त सिंध ते धारियुनि जी यलगार कंहिं बि सूरत ते क़बूल न आहे। सिंध में धारियां आबादकारी नओं स्थल ठाहिण जी साज़िश करे पई वञे। सिंध हुकूमत पंहिंजे इक़्तिदार बचाइण लाइ अॻवाननि जा रस्ता खोले छॾिया आहिनि। बहरिया टाउन, ज़ुल्फ़िकाराबाद, DH, कमांडर सिटी ऐं हाउसिंग जे आड़ में सिंधी ज़मीननि ते कब्ज़ा करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। धरती दरियुनि खे लॾायो पियो वञे, जॾहिं त पीपल्स पार्टी कॾहिं बि सिंध जी सॼ न थी सघे। उन्हनि खे सिर्फ़ु इक़्तिदार घुरिजे ऐं पंहिंजा मफ़ाद घुरिजनि। रैलीअ जो काज़ियाबाद पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। सिंध जे माण्हुनि जो वोट ॾियणो आहे, धरती ख़तमु करे छा था वोट धरती खपा तूं अफ़गानी जेतिरा तूं बड़ी बंगाली जेतिरा तूं संतन खपा तूं दरिया खपा। सिंध जे माण्हुनि सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन, घर, प्लाट, दुकान जी ख़रीदारी, खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ियाबाद।